हाय व्यूअर्स, अवां जो प्यारो भाव बाबर अली ये असांजो यूट्यूब चैनल है बाबर अली सिंधी जे नाले सां। जैं बे दोस्त सब्सक्राइब ना कयो तो मेहरबानी करे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं पंहिंजे दोस्तन सां शेयर कयो। अॼु जो ही व्लॉग आहे असांजो हैदराबाद खां शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते। त असां सां जुड़िया रहिजो ऐं असांजो ही मुकमल व्लॉग ॾिसजो। त हलूं था पिया हैदराबाद ऐं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार ते। ये था साईं कोटड़ी बैराज, ये कोटड़ी बैराज जी पुल है, ये बैराज है। तो दोस्तों फाइनली असीं पहुची विया आहियूं हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार के मेन गेट पे, जो बाईपास का मेन गेट है। उन हलूं था पिया मज़ार की तरफ अंदर। इसे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के मज़ार के ॿाहिरियां दुकान है, वहाँ के मिलंदा रांदीका ॿारनि जा ऐं मुख़्तलिफ़ सामान, चादरूं, कपड़ा ऐं खाइण पीअण जो भी केतिरो ई सामान नंढ दुकाननि तां मिली वेंदो आहे। टिकर जा थांव ऐं मुख़्तलिफ़ सुहिणा पखा ऐं थांव तव्हांखे मिलंदा आहे। इसी मौला गाज़ी अब्बास अलमदार जो लम्पा असीं मज़ार के अंदर पहुची विया आहियूं। जिसे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रह वालिद साहब हज़रत शाह हबीब रहमतुल्लाह अलैह जी मज़ार है, जेका उते हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई के उत्तरे तरफ का मकबरो ठहियल है। ये हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहंदो सहना है। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सन 1699 ईस्वी में हैदराबाद ज़िले के हाला तालके में हाला हवेली गोठ में जाओ। शाह अब्दुल लतीफ़ सैयद हबीबुल्लाह जो पुट, सैयद अब्दुल कुदूस शाह जो पोटो ऐं सैयद जमाल शाह जो पड़पोटो हो। सैयद जमाल शाह शाह अब्दुल करीम बुलड़िया वारे जो टियों पुट हो। शाह ताहिय पेटी सैयद हो। संदस वालदा बे मखदूम दयानिया जे ख़ानदान में हुई। मखदूम दयानिया जो मकबरो पुरान हालन जे उभरंदे तरफ आहे। शाह जे ॼमण खां थोरो ई पोइ शाह हबीब हाला हवेलीअ मां लॾे वञी कोटड़ीअ में रहियो। हाला हवेली भिट खां 9 कोह परे आहे ऐं कोटड़ी 2 कोह ॻोठ हाण वीरान पिया आहिनि। शाह हबीब पंहिंजे पुट खे वाई ॻोठ जे मशहूर आलम आख़ूंद नूर मोहम्मद भट्टीअ वटि इल्मु पिराइण लाइ मोकिलियो। वाईअ जो ॻोठ भिट खां 6 ऐं उॾरी लाल खां 2 कोह परे आहे। शाह साहब सां अक्सर 3 किताब हमरा हूंदा हुआ, कुरान शरीफ़, मौलाना जलालुद्दीन रूमीअ जी मसनवी ऐं शाह अब्दुल करीम बुलड़िया वारे जो रिसालो। ये हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी मज़ार है। हिते रोज़ाने जे बुनियाद ते समय माण्हू केतिरा ई माण्हू समय मील पंध करे अची हाज़िरी भरींदा आहिनि ऐं सुकून महसूस कंदा आहिनि। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सफ़र महीने जी 14 तारीख़ सन 1165 हिजरी मुताबिक़ 1752 ईस्वी में हिन फ़ानी जहान मां लाॾाणो कयो। संदस उम्र हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं हज़रत अली सलामुल्लाह अलैहि जी उम्र जेतिरी थी, यानी 63 वरिया। शाह साहब जो लाश मुबारक संदस वसियत मूजिब भिट ते महमूद शाह जे पेरांदीअ खां दफ़न कयो वियो। मियाँ ग़ुलाम शाह कलोड़े पंहिंजे ख़र्च सां संदस तुरबत मथां सन 1754 ईस्वी में एक आलिशान मकबरो वक़्त जे नामियारे ईदन राज़े खां जोड़ाए रास करायो।
मीरनि जे साहिबीअ में मीर नसीर ख़ान उन मक़बूर ऐं मस्जिद जी उम्दी मुरमत कराई। फोटो बना तो दोस्तों अज जो व्लॉग इतने मुकम्मल थो। हाँ असांजी है गोठ ॾांहुं तैयारी। तो रस्ते में ही अंबन जा नंढा नंढा सुठा स्टॉल लगल हुआ। तो सजी संगत जी राय हुई तो कुछ अंब खरीद कयूं। अंब खरीद करण जे लाइ हिते लथासीं, अंब खरीद करन पिया दोस्त। तो अज जे व्लॉग में असां सां गॾु हुआ निज़ाकत अली रिड साहब, असद अली रिड साहब, अदीब अली रिड साहब, बाकिर अली रिड साहब ऐं एजाज़ अली रिड साहब। तो ज़रूर ॿुधाइजो कमेंट में त अज जो व्लॉग अव्हांखे कीअं लॻो।